अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पिरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। भारत ॿीहर पाकिस्तान मथां जंग मरहण वारो हो। अमरीकी सदर तस्दीक करे छॾी। सऊदी वली अहद सां गॾु व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त दुनिया जूं 8 वॾियूं जंगियूं रोकियूं आहिनि। पाक भारत जंग रोकराए ऐं जेका ॿीहर जंग शुरू थियण वारी हुई, ॿई मुल्क हाणे सुठा क़दम खणी रहिया आहिनि। अमरीका सऊदी अरब खे अहम नॉन नेटो इतिहादी मुल्क करार ॾेई छॾियो। सऊदी अरब सां स्ट्रेटेजिक मुआहदे ते सहियूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जे मान में व्हाइट हाउस में आज आणो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त सऊदी अरब अॻ खां वधीक महफ़ूज़ आहे। ईरान बि अमरीका सां मुआहदो करणु चाहींदो। कंबर में घरू अणबण तां वॾे भाउ नंढे भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शहर जे बरकत शाह पाड़े में राशिद गोपांग बेदर्दी सां क़तल। पुलिस जवाबदार अज़हर गोपांग खे मौक़े ते गिरफ़्तार करे वरितो।